दोस्तों, गुज़िरियल प्रोग्राम में असां तव्हांखे बॉलीवुड जे सिंधी अदाकारनि बाबति ॿुधायो। अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं बॉलीवुड जे सिंधी अदाकारनि बाबति जिन बॉलीवुड में वॾो धाको जमायो। उन्हनि सिंधी अदाकारनि में रणवीर सिंह बि आहे। बॉलीवुड जो सुपरस्टार अदाकार रणवीर सिंह भवानी बि हिकु आहे जंहिं बॉलीवुड खे केतिरियूं ई सुपरहिट ऐं तारीख़ ते ॿधल फिल्मूं ॾिनियूं। हिन फिल्म पद्मावत में इलाउद्दीन खिलजीअ जो तारीख़ी किरदारु अदा कयो, जॾहिं त बाजीराव मस्तानी ऐं रामलीला में बि हिन कमु कयो। हिन सां गॾु हिन जी वनी दीपिका पदुकोण बि अहम किरदार अदा कया आहिनि। आफ्ताब शिवदासानी बॉलीवुड जो ही सिंधी अदाकार तमामु घणनि फिल्मुनि में कमु करे चुको आहे, जिन में क्या यही प्यार है, मस्ती सीरीज़, आवारा पागल दीवाना ऐं हंगामा फिल्मूं मशहूरु आहिनि। जॾहिं त हिन पंहिंजे फिल्मी सफ़र जी शुरूआति मशहूरु ज़माना फिल्म मिस्टर इंडिया में बतौर चाइल्ड स्टार कई। गोविंदा अदाकार, डांसर ऐं कॉमेडियन गोविंदा जो असुलु नालो गोविंद अरुण आहूजा आहे। हिन पंहिंजे फ़नी सफ़र में केतिरियूं ई मशहूरु फिल्मूं कयूं, जिन में राजा बाबू, दुल्हे राजा, एक और एक 11, पार्टनर ऐं ॿियूं फिल्मूं शामिलु आहिनि। हीउ सियासतदान बि रही चुको आहे। हू पंहिंजे बहितरीन अदाकारी जे करे पूरी दुनिया में पाण मञाए चुको आहे। जेकी भागनाणी बॉलीवुड जे मशहूरु प्रोड्यूसर वाशू भागनाणीअ जो फर्ज़ंद आहे। जेकी भागनाणी केतिरनि ई फिल्मुनि में कमु करे चुको आहे, जिन में मुतरोन, यंगस्तान, रेंजर्स, वेलकम टू कराची शामिलु आहिनि। हिन पंहिंजे फ़नी सफ़र जी शुरूआति कल किसने देखा है खां कई। गिरीश कुमार पंहिंजी फ़नी सफ़र जी शुरूआति प्रभु देवा जी फिल्म रमैया वतावैया खां कई, जेका ब्लॉकबस्टर साबित थी। उन खां अलावा लवशुदा फिल्म में बि कमु कयो आहे, जॾहिं त हीउ कुमार एस तोराणी जो पुटु आहे। दिलीप ताहिरामाणी बॉलीवुड जो ही लेजेंड सिंधी अदाकार केतिरनि ई मशहूरु फिल्मुनि में कमु करे चुको आहे, जिन में राजा ऐं बाज़ीगर नुमाया आहिनि। ख़ासि करे हिन विलेन जा किरदार अदा कया। हिन इंडिया जे सिंधी फिल्मुनि में बि कमु कयो आहे। गोवर्धन आसराणी बॉलीवुड जे हिन नामवर सिंधी अदाकार खां सभु को बख़ूबी वाक़ुफ़ु आहे। आसराणी बॉलीवुड जे मशहूरु ज़माना सदाबहार फिल्म शोले में जेलर जो किरदारु अदा करे मशहूरी माणी। उन खां अलावा हिन छला मरारी, सलाम मेमसाब समेत केतिरनि ई मशहूरु फिल्मुनि में कमु कयो आहे।